नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदड़ खैबर लगे दरगाह उॾेरलाल ऐं उन जे आस पास रहंदड़ सैयद कुरैशी ख़ासि केली ओड पागड़ी शीदी जेजा ऐं राजपूतनि जे घरनि जे गंदे पाणी वारी कराची पाड़े जी नाली सां मंसूब सरकारी खॾ ते बाअसरनि जा कब्ज़ा जारी। रवासिन जूं दाऊं उन मौक़े ते दरगाह उॾेरलाल कराची पाड़े जे रवासिन कदीर अहमद राजपूत, राणा सगीर अहमद राजपूत ऐं ॿियनि मीडिया नुमाइंदनि अॻियां ॻाल्हाईंदे चयो त हिन खॾ खे कराची पाड़े वारी नाले सां सॼियो वेंदो आहे, छो जो पाकिस्तान ठहण खां अॻु दरगाह उॾेरलाल ऐं उन जे भर में रहंदड़ कराची वासी वाइण जे घरनि जे गंदे पाणी लाइ खॾ खोटराई वई हुई। पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ असां इंडिया मां लॾे हिते उॾेरलाल आयासीं, जीअं असां ऐं असांजे रहंदड़ पाड़े वारनि जे घरनि जे गंदे पाणी जो छोड़ इन खॾ में आहे। पर कुझु वक़्त खां वठी बाअसरनि पारां खॾ जे पासनि ते मिटी जी भराई करे खॾ ते नाजाइज़ कब्ज़ा करे वेठा आहिनि। असांखे घरनि जे गंदे पाणी जी निकाली लाइ नाली ठाराइण बि नथा ॾियनि, जेका तव्हां असां ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खे पिणु ॾिनियूं आहिनि, पर को बि खड़तेल जो जवाब न मिलियो आहे। सो खुदारा असां डिप्टी कमिश्नर मटियारी, मुख्तियार कर मटियारी ऐं ॿियनि आला वस वारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त उॾेरलाल जे कराची पाड़े वारी सरकारी खॾ तां नाजाइज़ कब्ज़ा ख़त्म कराए असांजे पाड़े जे घरनि जे गंदे पाणी जी निकाली सही नमूने थी सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।